जंगा पलीत पैर कर परे ही धरती मुझो नंगा मुझा माई गिर भाईरो मुझा उस्तादो जिए संदू दे जिए साईं जी हम सैयद जिए शहीद बशीर खान कुरैशी। दोस्तों आज असा इन कराची जी दिल सिंध जी दिल कराची में पंहिंजे माईगिरनि सां पंहिंजे उस्तादनि सां यकजहती करण आहियूं। ये पीपल्स पार्टी जी हुकूमत कराची में को भी सिंधी दाखिल थे तो उनते डठियूं वसाए थी, उनते शैलिंग करे थी, उनके गोलियूं हणे थी। असां भरपूर मजम्मत कयूं था ऐं उन्हनि खे इहो चवण चाहियूं था त तव्हां माहीगिरनि जी जेको जिलनि ते कब्ज़ो कयो आहे, तव्हां समुंड जे जेके बि उन्हनि जे ॿाहिरां मुल्कनि मां वॾा टैंकर घुराए सॼे समुंड ते कब्ज़ो कयो आहे। जीअं सिंध क़ौमी महाज मुतालो करे थी त माहीगिरनि खे माहीगिरनि जो हक़ ॾिनो वञे ऐं झीलनि तां कब्ज़ो छॾियो वञे। अॼु पीपल्स पार्टी ये ही वोटर जेके आहिनि पीपल्स पार्टी के वोट ॾियनि था, इहे ई उस्ताद जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जे इन्हनि बक्सनि में डबनि में वोट विझण वारा आहिनि। अॼु उहा ई पीपल्स पार्टी पंहिंजे मौसननि खे डठियूं वसाए करे कराची मां तड़े कढे थी। मुल्क जी गादीअ जे हंधि इस्लामाबाद जेके महीननि जा महीना मुलामत करे वेठा आहिनि, सभु पार्टियूं बंदि करे वेठियूं आहिनि, उन्हनि ते का लठ कान्हे, उन्हनि ते को बि मसइलो न आहे। उन्हनि सां मुतालबा कया वञनि था, उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं ऐं उन्हनि जो धरनो ख़तमु करे उन्हनि खे 5-5 ॾिना वञनि था। पर शर्म जी ॻाल्हि आहे त सिंध जे गादीअ जे हंधि जेको आहे सिंधियुनि जो उते को बि सिंधी वञे थो त उन्हनि खे डठियूं वसायूं वञनि थियूं। मोहम्मद अली शाह जेको तमामु शरीफ़ नफ़्स इंसान आहे, जंहिंजी सॼी ज़िंदगी माण्हुनि जे लाइ गुज़री आहे, सॼी सिंध में हुन जदोजहद कई आहे। अॼु मोहम्मद अली मलकानी ऐं उनजे गुंडनि साईं खे उनजे साथी खे अगवा करे उन्हनि ते तशद्दुद कयो आहे। असां उन्हनि पीपल्स पार्टी वारनि खे सरदारी खे इहो ॿुधाइण चाहियूं था त कराची जे अंदरि कंहिं बि सिंधी जो ॿार वेंदो थियो जीअं सिंध क़ौमी महाज सॼे सिंध खे जाम करे छॾींदी। ऐं असां इहो मुतालबो कयूं था त साईं मोहम्मद अली शाह सां ऐं उन्हनि जे साथियुनि सां जेको बि थियो आहे उनजो वज़ारो कयो वञे, उनखां माफ़ी ॾिनी वरिती वञे। आख़िर में मां इहो शइ चई